अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग जे अॻवान शाहिद खकन अब्बासी चयो आहे त हुकूमती नाअहली ऐं करप्शन मुल्क खे तबाह करे छॾियो। अवाम बदतरीन लोड शेडिंग खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बिजली आहे कोन ऐं अघ बीणा कया विया आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खकन अब्बासी चयो त हुकूमत मुल्क में बदतरीन लोड शेडिंग करे छॾी आहे। इस्लामाबाद जे स्कूलनि में ॿार बेहोश थी रहिया आहिनि। गादी वारे हंध जी अहिड़ी हालत आहे त बाक़ी मुल्क जी कहिड़ी हालत हूंदी। हुन चयो त अॼु हुकूमत वटि NLG कोन्हे। फ्रंट साइल ते हलंदड़ प्लांट्स डीज़ल ते हलाया पिया वञनि। तवानाई वारी वज़ारत जा 7 वज़ीर तब्दील थी चुका आहिनि। इहा हुकूमत जी नाअहली आहे। हुन चयो त क़ौमी असैम्बली मफ़लूज थी चुकी आहे। हुक्मरान मामलनि खां लातालुक़ आहिनि। गर्दिशी कर्ज़ 1.5 अरब खां वधी वियो आहे। हुन चयो त छा महांगाई बिजली जा मामला पार्लियामेंट में आणण जहिड़ा न आहिनि। नून लीग बिजली न ठाही त अॼु मुल्क में 16 कलाक लोड शेडिंग हुजे हा। हुकूमत 3 सालनि में मुल्क जा मसइला बीणा करे छॾिया। शाहिद खकन चयो त ट्रेन हादसे में सवे घर उजड़ी विया। वज़ीर आज़म पार्लियामेंट में अची ट्रेन मुतासिरनि सां यकजहती जो इज़हार न करे सघियो। हुन चयो त अवाम हुकूमत ईंदी आहे त उहा मसइला हल कंदी आहे। हुक्मराननि खे अवाम जा मसइला नज़र ई नथा अचनि। हुन चयो त नेब चेयरमैन खे एक्सटेंशन ॾियण जी कोशिश कई पई वञे।